अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 जुलाई 2019 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। PTV जे ड्रामनि जी मशहूर अदाकारा ज़हीन ताहिरा लाॾाणो करे वई। मुख़ालिफ़ धुर पारां सेनेट चेयरमैन जी तब्दीली लाइ क़रारदाद जमा कराई वई। आग़ा सिराज दुरानी जा गिरफ़्तारी वारंट मुअतल करण वारी दरख़्वास्त रद्द। ज़मानत वारी दरख़्वास्त ते अदालत दलील तलब करे वरिता। ज़िया लंजार खे सोढ़ो करण जूं तयारियूं। नेब रेफरेंस तयारु करे वरितो। सुध समा खाते में करोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन। सुप्रीम कोर्ट ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारे दरख़्वास्तनि वारो मामिलो उकलाए छॾियो। ठारू शाह में नौजवान घरू अणबणत तां पंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। दाद लेगारी भरिसां शाह माइनर खे 10 फुट गहिरो भर पासे में फसल पाणी हेठि अची विया। दड़ो भरिसां पुलिस जो अदालती हुकुम ते छापो। नाहक बांदी बणायल पटी धनवासी 2 ॿारड़ा बाज़ियाब कराया विया। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। ज़िले में अॼु आम मोकल हुई। आलमी मालियाती इदारे IMF पाकिस्तान जी मईशत बाबति रिपोर्ट जारी करे छॾी आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जी धीअ फिज़ा बतूल जे गिरफ़्तारी जा वारंट जारी कया विया आहिनि। कंदकोट भरिसां कारां इल्ज़ाम में नारी नौजवान खे क़त्ल करे संदन लाश गुम कया विया आहिनि। मौसमियात खाते चयो आहे त हलंदड़ हफ़्ते मुल्क जे मथां ऐं विच वारनि इलाइक़नि में मिटी जे तूफ़ान सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। ख़ुर्शीद शाह इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी वारो मामिलो हुकूमत मथां विझी छॾियो आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन जा मेंबर मुक़ररु करण वारो मामिलो अञा ताईं 1.5 लाख जो शिकार आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास काल्ह थी गुज़रियो। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कंदासूं तफ़सीली ख़बरूं। सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी स्टैंडिंग कमेटियुनि जा इजलास मुलतवी करण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। यादि रहे त काल्ह क़ौमी असेंबली जे स्पीकर मुख़ालिफ़ धुर जे गिरफ़्तार अॻवान जी शिरकत जे करे स्टैंडिंग कमेटियुनि जा थींदड़ इजलास मुलतवी करे छॾिया हुआ। जिते रद्द अमल ज़ाहिर कंदे पीपल्स पार्टी जी अॻवान शाज़िया मरी चयो आहे त पार्लियामेंट खे गैर जमहूरी तरीक़े सां हलाइण जी कोशिशि कई पई वञे। स्टैंडिंग कमेटियूं पार्लियामेंट जो दिमाग़ हूंदियूं आहिनि जिन जा इजलास रद्द करण वारो मुलतवी करण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी गुज़रियो जंहिंमें 6 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वियो। इजलास में काबीना खे वज़ीर आज़म जे अमेरिका वारे दौरे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में एहतसाब अदालत जे जज जी मुबैना वीडियो साम्हूं अचण वारो मामिलो बि बहस हेठि आयो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में 2008 खां हींअर ताईं मुल्की सरबराहनि पार्लियामेंटनि जे इलाज ते आयल ख़र्च बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। उन खां अलावा कैंप ऑफिस ते थींदड़ ख़र्चनि बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में क़तरी शहरियुनि खे वीज़ा सहूलियत ॾियण बाबति पिणु वीचारियो वियो।
नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर अज़म आलमी सतह ते माण्हुनि खे खिलाइण जो सबबु बणिजी रहियो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान मां इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी बाबति हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर विच में डेडलॉक अञा ताईं बरक़रार आहे। पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में सिंध ऐं बलूचिस्तान मां इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जी मुक़ररी बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास थियो। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि में नालनि ते इतफ़ाक़ न थियो ऐं इजलास बिना नतीजे ख़तमु थी वियो। इजलास खां पोइ पार्लियामानी कमेटी जी चेयरपर्सन श्री मज़ारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं कमेटी में वज़ीर अज़म ऐं मुख़ालिफ़ धुर तरफ़ां नाला अची वञनि त पोइ खेनि तब्दील नथो करे सघिजे। मुख़ालिफ़ धुर जी फ़रमाइश ते असां संदन तजवीज़ कयल हिकु नाले जी तब्दीली खे क़बूलु कयो। श्री मज़ारी चयो त कंहिं बि मेंबर जी मुक़ररी लाइ 2 भाङे 3 मेंबरनि जो मुतफ़िक़ हुअणु ज़रूरी आहे। अॼु वोटिंग में अपोज़िशन जे मेंबरनि जे हक़ में 66 वोट हुआ ऐं मुंहिंजे वोट खे गॾाए हुकूमत जा बि 6 वोट हुआ। मुख़ालिफ़ धुर तौरु मुंहिंजे वोट खे क़बूलु न कयो। हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर में डेडलॉक बरक़रार आहे। लाहौर हाई कोर्ट अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ जे ज़ाती डॉक्टर अदनान खे जेल डॉक्टर जी निगरानी में अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात जी इजाज़त ॾेई छॾी। लाहौर हाई कोर्ट में अॻूणे वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ सां हफ़्ते में 2 ॾींहं मुलाक़ात जी इजाज़त लाइ तरमीमी दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिंमें घरू खाते तरफ़ां रिपोर्ट जमा कराई वई। रिपोर्ट ते अदालत चयो त हीअ त मेडिकल रिपोर्ट आहे। सरकारी वकील अदालत खे आगाह कयो त नवाज़ शरीफ़ जे इलाज लाइ 24 कलाक डॉक्टर जेल में मौजूदु हूंदा आहिनि। अॼु ताईं नवाज़ शरीफ़ ज़ाती डॉक्टर खां इलाज कराइण लाइ हिकु बि दरख़्वास्त न ॾिनी आहे। ॿियनि क़ैदनि जी भेट में नवाज़ शरीफ़ खे वधीक सहूलियत मिलियल आहे। अदालत सरकारी वकील खां पुछाणो कयो त नवाज़ शरीफ़ डॉक्टर अदनान खे केतिरा भेरा मिले थो, जंहिं ते सरकारी वकील चयो त डॉक्टर अदनान जे मिलण ते को बि एतिराज़ नाहे। डॉक्टर हर वक़्तु जेल में मौजूदु हूंदो आहे, पर ही मुलाक़ात खां पोइ ॿाहिरि निकिरंदे ई सियासी बयान ॾींदो आहे। दौड़ पुलिस अदालती हुकम ते छापो हणी नाहक बांदी बणायल पड ईदन वासी 3 ॿारनि खे बाज़ियाब करायो। औरत मसमात गुलनाज़ धी अब्दुल गफ़ूर मलक नवाब शाह जी अदालत में दरख़्वास्त ॾिनी त दौड़ भरिसां ॻोठ 93 में जवाबदार हसन मलक मुंहिंजे 8 सालनि जी सरफराज़, 9 सालनि जी निगरी हिना ऐं 10 सालनि जी उज़मा मलक खे नाहक बांदी बणाए रखियो आहे। अहिड़ी फ़रियाद ते दौड़ पुलिस कार्रवाई कंदे ॿारनि खे बाज़ियाब कराए जवाबदार हसन खे गिरफ़्तार कयो, जिन खे अदालत में पेश कयो वेंदो। कंधकोट में जवाबदार कारह जी तोहमत मढ़े ज़ाल ऐं पाड़ेसरी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार लाश गुम करण बाद फ़रार थी वियो। ॻोठ पंजण सुंदराणी में जवाबदार रेडून सुंदराणी साथियुनि सां गॾिजी 19 वरनि जी ज़ाल मसमात रज़िया ऐं 35 सालनि जे नौजवान रिंद ख़ान सावंद खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मक़तूल ज़ाल ऐं नौजवान ते कारह जो इल्ज़ाम मढ़ियो। वाक़े खां पोइ जवाबदार ऐं साथी फ़रार थी विया। जॾहिं त इतलाबाद पुलिस रिवायती तौरु सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे देर सां पहुती, जंहिं करे जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मक़तूलनि जा लाश गुम करे छॾिया आहिनि, जिन जी ॻोल्हा कई पई वञे। खाही में पोहरे जे घर खे बाहि लॻी वई, जंहिंजे करे अल तल सड़ी रख थी वियो। ॻोठ मथूण चानिया में पोहरे त सूमार भील जे कखा ऐं घर खे बाहि लॻी वई, जॾहिं त समूरो सामान सड़ी वञण जे करे पोहरियत ऐं संस घर भाती खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। संदन अञा ताईं कंहिं बि वाहिर नाहे कई। अॻूणे वज़ीर अज़म यूसुफ रज़ा गीलानी जी धीअ फ़िज़ा बतूल जे गिरफ़्तारी जा वारंट जारी कया विया आहिनि। फैमिली कोर्ट जे जज अख्तर हुसैन खुरम ख़ान जी दरख़्वास्त ते वारंट जारी कया
अदालत अॻूणे मुड़ुस जी धीअ सां मुलाक़ात न कराइण ते वारंट जारी कया। अदालत ईंदड़ ॿुधणी ते अॻूणे मुड़ुस जी धीअ खे मुलाक़ात जो हुकुम बि ॾिनो आहे। खुर्रम ख़ान मौक़िफ़ इख़्तियार कयो त अॻूणी ज़ाल अदालती हुकुम बावजूदि पुट सां मुलाक़ात नथी कराए ॿारनि सां मुलाक़ात कराई वञे। यादि रहे त फ़िज़ा बतूल ऐं खुर्रम 2009 में हिक ॿिए खां धार थिया हुआ। पाकिस्तान जी नामियारी अदाकारा ज़हीन ताहिरा कुझु अरसो बीमार रहण बाद लाॾाणो करे वई। अदाकारा ज़हीन ताहिरा खे गुज़िरियल महीने दिलि जो दौरो पियो हो, जंहिं करे खेसि कराची जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। तबियत वधीक ख़राबु हुजण ते खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो हो। ज़हीन ताहिरा जी राति तबियत ख़राबु थी ऐं हूअ लाॾाणो करे वई। कराची सां वास्तो रखंदड़ ज़हीन ताहिरा केतिरनि ई ॾहाकनि ताईं PTV जे ड्रामनि में अदाकारी जा जोहर ॾेखारिया। ज़हीन ताहिरा ख़ुदा की बस्ती में पिणु कमु कयो। उन सां गॾु अरूसा, दस्तक, कहानियाँ, देश परदेस, काली आँखें, वक्त का आसमान, मासी और मलका, रास्ते दिल के, कैसी है दूरियां, शम्मा, आईना, तुझ पे कुर्बान ऐं ॿियनि ड्रामनि में पिणु अदाकारी कई। ठारू शाह भरसां ॻोठ करीमदाद खोसो में घरू तकरार तां 32 वरियनि जे नौजवान अहसान वल्द अर्ज़ मोहम्मद खोसो घरू परेशानियुनि तां अंबनि जे बाग़ में वण में रसो ॿधी ख़ुदकशी करे छॾी। नेब अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया लंजार जो रेफरेंस पिणु तयारु करे वरितो आहे। नेब इख़्तियारियुनि सिंध हाई कोर्ट खे इख़्तियार कयो आहे त अॻूणे सूबाई वज़ीर ख़िलाफ़ रेफरेंस मंज़ूरी लाइ हेड क्वार्टर मोकिलियो वियो आहे, जंहिं ते अदालत रेफरेंस दाख़िल करण जो हुकुम ॾींदे 22 अगस्त ते रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नेब मूजिबि ज़िया ते करप्शन इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो इल्ज़ाम आहे। सिंध जे लाखीणे शाइर शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो उर्स मुबारक अॼु खां शुरू थी वियो आहे। मेले जी पहिरीं धमाल अॼु थी ऐं औक़ाफ़ खाते जे अमलदारनि दरगाह ते चादर चाढ़े मेले जे रस्मनि जो बाक़ाइदा आगाज़ कयो। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे तरफ़ां मुख़्तलिफ़ सनफ़नि वारनि किताबनि लाइ एवार्ड जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त एवार्डनि बाबति जोड़ियल कमेटी जी गॾिजाणी नामवर लेखक ऐं एवार्ड कमेटी जे कन्वीनर शौकत हुसैन शोरे जी सदारत हेठि थी, जंहिंमें मुख़्तलिफ़ सनफ़नि ऐं मौज़ू ते लिखियल हेठियुनि किताबनि खे एवार्डनि लाइ चूंडियो वियो। मोज़िज़ जजनि जे आयल फ़ैसिले मूजिबि सिंधी ॿोली लसान्या जे मौज़ू ते डॉक्टर आफ़ताब अबड़े जे किताब जामे लुग़ात लतीफ़, तहक़ीक़ जी सनफ़ ते डॉक्टर फ़याज़ लतीफ़ जे किताब शेख अयाज़ जी सिंधी शाइरी में जमालियात, कहाणी ते ज़राब हैदर जे किताब हैदराबाद, नावल ते डॉक्टर सहरगुल जे किताब इश्क तमाम बिरह तमाम, सवाने अदब ते भारूमल अमराणे जे किताब थर थर अंदर थाक, ॿाराणे अदब में अली दोस्त आजिज़ जे किताब टांडाणा टांडाणा रात ऐं तर्जमे ते अब्दुल करीम आज़ाद समेजे जे किताब नस्ब नामा सिंध खे एवार्ड लाइ नामज़द कयो वियो। यादि रहे त हिन भेरे शाइरी जे कंहिं बि किताब ते एवार्ड न ॾिनो वियो आहे, न वरी उन बाबति का वज़ाहत कई वई आहे। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान अयाज़ लतीफ़ पली जे चयो आहे त हुक्मरान
ग़रीबनि खे बि जीअण नथा ॾियनि। ॿेले खाते ऐं रेवेन्यू इंतिज़ामिया हुकूमती माण्हुनि जा घर छॾे मिसकीन माण्हुनि खे दरबदर करे छॾियो आहे। हुन इस्लाम कोट जे ॻोठ मलहू भील जे 150 खां वधीक घरनि खे कब्ज़ा ॼाणाए डाहे छॾण वारे अमल जी बि मज़मत कई। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे अव्हां लाइ पेश कयूं था ख़लील जिब्रान जो चूंड नसर। सभ खां वॾो बादशाह उहो आहे जेको पंहिंजो तख़्त दरवेशनि जी दिलि में लहे थो। घणनि उमेदनि वारो डिघी हयाती जो मालिक थिए थो। ज़रूरी ऐं ग़ैर ज़रूरी कमनि में फ़र्क़ु करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। छालाए त उहा मलाइकनि जी वस्फ़ आहे जेके ज़हीन ऐं तेज़ फ़हम त ज़रूरु आहिनि पर फ़लसफ़ी न। हक़ीक़त इहा आहे त तूं कंहिं बि हिकु शख़्स जो कंहिं बि हिकु शइ में कर्ज़ी न आहीं बल्कि हर शख़्स जो हर शइ में मक़रूज़ आहीं। सखावत उहा आहे त पंहिंजी ताक़त खां वधीक ॾे ऐं बेनियाज़ी इहा आहे त पंहिंजी ज़रूरत खां घटि वठ। माण्हू मूंखे चवनि था हथनि में सोघो हुजे त हिकु पखी बि बहितरु आहे पर जे वण ते 10 हुजनि त बि कुझु न आहिनि। ऐं मां उन्हनि खे चवां थो वण ते हुजे त हिकु पखी बि बहितरु आहे ऐं हथनि में हुजनि त 10 बि घटि आहिनि। पुराणे ज़माने में ग़ुलाम बादशाहनि जी ख़िदमत कंदे फ़ख़्रु महसूसु कंदा हुआ पर अॼु हूअ ग़रीबनि जी ख़िदमत कंदे ख़ुशी महसूसु कनि था। हुसन जो जलवो मुशाहिदे करण वारी अख जी भेट में चाहींदड़ अखियुनि में वधीक निमाया आहे। हिन काइनात में सिर्फ़ 2 अनसर आहिनि, हिकु सूंह ऐं ॿियो हक़। सूंह मोहबत कंदड़ दिलनि में ऐं हक़ मज़दूर जे ॿाहनि में। उहे सभु माण्हू जिन पंहिंजी ज़िंदगी माज़ी में गुज़ारे छॾी अॼु बि असां सां गॾु आहिनि त पोइ असां मां कोई अहिड़ो आहे जेको वॾो महिमान नवाज़ ऐं मेज़बान बणिजे। मूंखे उन शख़्स ते ॾाढो अजब थो लॻे जंहिंजी सोच लिकाइण जे बावजूदि बि मूं ते ज़ाहिरु थियो पवे ऐं मां उन शख़्स जी बेहद इज़त कंदो आहियां जेको पंहिंजनि तमन्नाउनि जा ख़्वाब मुंहिंजे अॻियां खोलियो रखे। पर मां उन शख़्स अॻियां बेहद शर्मसार आहियां जेको मुंहिंजी ख़िदमत करे थो। ज़हानत बि घणो करे हिकु परदे मिसल आहे। जे तूं उनखे हटाइण में कामयाबु वएं त उहा तोखे हिकु वॾे अक़ल वारी शइ नज़र ईंदी या वरी पुरफ़रेब महारत। समझदार माण्हू मूंखे अक़लमंद थो सम्झे ऐं हिकु बेवकूफ़ मूंखे बेवकूफ़, पर मूंखे ईअं थो लॻे त उहे ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते सही आहिनि। छा इहा ॻाल्हि अजीब न आहे त जंहिं मख़लूक़ जी चेल्हि में पासरियूं न आहिनि उहा सिपियुनि जे अंदरि पासरियुनि वारी मख़लूक़ खां वधीक पुरसकून ज़िंदगी गुज़ारे थी। असां पाण लाइ ख़ुशियूं ऐं ग़म चूंडियूं था उन खां अॻु जो उन्हनि खे घणो वक़्त ताईं आज़मायूं। ग़म 2 बाग़नि जे विच में हिकु दीवार आहे। जॾहिं तुंहिंजो ग़म या ख़ुशी हद खां वधी वेंदी त पोइ दुनिया तोखे हक़ीर महसूसु थींदी। ईमान दिलि जे रेगिस्तान में हिकु सरसब्ज़ ऐं शादाब ज़मीन मिसल आहे जिते परेशानी जा काफ़िला पहुची नथा सघनि। उमेद अध हयाती आहे ऐं बेहसी अध मौत। अॼु जो सभ खां वॾो ॾुख कालोकियुनि ख़ुशियुनि खे यादि करणु आहे। इंतिहाई बुलंदियुनि ते पहुचण बाद तूं उन शइ जी ख़्वाहिश कंदे जा ख़्वाहिश जे क़ाबिल हूंदी ऐं उन शइ जो बुखियो थींदे जंहिंजी बुख हुजणु घुरिजे ऐं उन शइ जो प्यासो थींदे जंहिंजी प्यास हुजणु घुरिजे। बहार जा गुल ख़िज़ां जे ख़ूबसूरत ख़्वाबनि जी तइबीर आहिनि जेके सुबुह जे वक़्तु आसमानी दस्तरख़ान ते पेश कया वञनि था। हासिद मुंहिंजी साराह कनि था पर ॼाणनि नथा। जेको माण्हू जेतिरो घणो ॻाल्हाए थो ओतिरो कमाकुल थिए थो ऐं हिकु ख़तीब ऐं दलाल जे विच में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जिन्स जो ख़मीर तुंहिंजी माउ जे शौक़ में मुज़मिर आहे। तूं हिकु वक़्तु शबाब ऐं उन जे असबाब जो मालिक बणिजी नथो सघें।
ककरनि सां ढकियल पहाड़ रिढ न आहे ऐं मेंह में ॿिठल शाहबलूत बेद मुश्क न आहे। असांजा कुझु ॿार बाइस इज़त आहिनि त कुझु बाइस ज़िलत। अॼु मिस्कीन जहान ख़ान खोसो जो जनम ॾींहुं आहे। संस जनम ॾींहं जे हवाले सां पेश कयूं था मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी जो लिखियल मज़मून। मारई जे मुल्क थर लाइ मोहबत रखंदड़ ऐं हुबल वतनी जो अदीमुल नज़ीर दुनिया ॾो मिसाल पेश कंदड़ मिस्कीन जहान ख़ान वल्द बजार ख़ान बिन रईस मीर हसन ख़ान बिन ख़ान बहादुर सरदार ख़ान बिन शहीद शादी ख़ान खोसो बलोच हिकु अज़ीम इंसान थी गुज़रियो आहे। संस विलादत 12 सफ़रुल मुज़फ़र 1338 हिजरी मुताबिक़ 9 जुलाई 1909 ईस्वी ते नगर पारकर में थी हुई। निंढपिण खां ई रहमदिल सुलछणो ऐं माठीणे तबियत जो मालिक हो। खोसा ऐं मिस्कीन सचपच त मुतज़ाद सिफ़तूं आहिनि, छाकाणि जो खोसा हालांकि पैसे पंजोड़ में मिस्कीन ग़रीब बि छो न हुजनि, बल्कि तबियत में हू मिस्कीन थी हरगिज़ नथा सघनि। खोसा खुटल तबे ख़ान जे ॾेख ॾींदा, पेर में जुती न बि हूंदनि ताहम बि जोश में सीटल ज़रूरु नज़र ईंदा। संदन घर में भले 4 ॾींहं दागी न बि चढ़े, मगर संदन ॿाहिरि ॻाल्हाइण जो अंदाज़ अमीराणो पियो मालूम थींदो। वात जे खड़के में हू अहिड़ा त खरा आहिनि जो अॻिलो खेनि ईअं सम्झंदो त मुड़सनि जो शायदि लख ते मथो थो धोपे। मतिलबु त खोसनि जी ॿाहिरीं बनावट अहिड़ी त भरजली ॾिसण में ईंदी आहे जो संदन अंदरि खोखले हुजण जी हूंद खड़क बि महसूसु करे न सघिबी आहे, मगर हित त किसो ई उन जे बरक्स आहे त जहान ख़ान जहिड़ो जोधो जवान जंहिंखे पुलिस जी मुलाज़मत बि विरसे में मिलियल हुजे, तंहिंजी तबियत में एतिरे क़दुरु त हसीन इम्तिज़ाज मौजूदु मिले जो संस सीरत बलोचनि जो नाज़ बणिजी पवे। ख़ुदा ॼाणे कहिड़ी अची दिलि में पयसि जंहिंखां पाण खे जवानी में ई मिस्कीन सॾाइण लॻो। मिस्कीन 1937 ईस्वी खां मुलाज़मत तर्क करण बाद ग़रीबनि जी ख़िदमत लाइ पाण खे वक़्फ़ करे छॾियो हो। एतिरे ताईं जो महीननि जा महीना मिस्कीननि जी मदद लाइ घर खां ॿाहिरि रहियो। पोइ भल बचा पिया संस सूरत लाइ तरसनि। संस घर मोटण जो सबबु मिट माइट जो मौत या ज़ोरी ग़रीबनि जे घेरे मां खंभे खणी अचणु हूंदो हो, वरना पाण मुरादो मोटणु मुश्किल होसि। पिछाड़ी में हिकु डिघी बीमारी में मुब्तला थी पियो, जंहिं करे 9 रमज़ानुल मुबारक 1400 हिजरी मुताबिक़ 23 जुलाई 1980 ते वफ़ात कयाईं। दुनिया में केतिरा ई क़ौमी कारकुन सोशल ऐं पब्लिक वर्कर थी गुज़रिया आहिनि, मगर मिस्कीन जहान ख़ान खोसे जहिड़ा जज़्बाती ऐं जनून रखंदड़ विरले लभंदा। मिस्कीन हिकु आला ऐं बहादुर बलोच ख़ानदान जो चश्मो चराग हो। मीराणी दौर में सिंध ऐं मारवाड़ जे हिकु वॾे हिसे ते खेनि हुकूमत हासिलु हुई। मिस्कीन खोसे जी थरले मोहबत उन आला ऐं अरफ़ा दायरे में दाख़िल थी चुकी हुई जंहिंमें मारी जो बेचैन ऐं भटकियल रूह वरिन खां वठी थर जे भयानक भिटनि जो वास वठंदो रहियो आहे। उन अफ़्तमाब ऐं आला किरदार ग़ैरतमंद मारी जे रूह खे यकीनन तस्कीन ॾिनी हूंदी, जंहिं संदन हुबल वतनी जे जज़्बे खे ज़िंदा जावेद रखण लाइ मिस्कीन जहिड़ो मर्द मुजाहिद संदसि ॾाॾाणे ॾेह में पाण पतोड़ियो हो। उन्हनि नेकिन एवज़ खेसि थर जो गांधी बि सॾींदा हुआ। थर में रहंदड़ अक़लियती फ़िरक़ात खेसि पीर करे सम्झंदा हुआ। मिस्कीन जहान ख़ान खोसे जी ज़िंदगी बाबति अव्हां मज़मून ॿुधो। हिन मज़मून जो लेखक हो मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी। ऐं हाणे नामियारे क़ौमपरस्त अॻवान ऐं लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब ॻिजी गाना लोह जा मां अव्हां लाइ पेश करियूं था चूंड लिखणी। मुंहिंजी धरती जे पिटके ॿुध माण्हू खे तारीख़ जे हर दौर में एतिरो त दॿायो वियो आहे
जो हुआ वक़्त जी हिन नाज़ुक मोड़ ते फ़र्ज़ंदान ज़मीन जे हर इंसान जे बेदर्दाणे क़त्ल ते पंहिंजा ॿई हथ पटके में विझी घर जी कुंड में वेही रहे थो। अहिड़े वक़्त में ए वक़्त जा बेरूह मोरख हिन ॻाल्हि खे न विसारजांइ त मुंहिंजी धरती जे माइरनि जे मुक़दस हंजनि मां ॿारड़ा निकिरी वतन बचायो जा नारा हणंदा मैदान में काहे आया आहिनि। उन्हनि जे पुठनि ते जलादनि जा कूड़ा, जिस्मनि ते दुखंदड़ सिगरेटनि जा दाग़ ऐं राननि ते लोही सीखनि जा ॾंभ अहिड़ो चमन पैदा करे रहिया आहिनि जंहिंखे दुश्मन जे सूअरनि उजाड़े छॾियो आहे। असांजो शाइर ऐं अदीब पाउडर हणनि जिस्मनि ऐं चहिरनि ते ख़ाकनि लिखण खां वांदो नाहे। अहिड़े वक़्त में आऊं इहा दुआ थो घुरां ते वक़्त जा देवता तो माइरनि जो उहे हंजूं सलामत रखजांइ जिन मां हर हिकु अहिड़े ईसा खे अॻिते वधाए थी जेको न सिर्फ़ु बारूतण में ॻाल्हाए थो पर पथर ऐं गोली हणंदड़ हथ जे साम्हूं पंहिंजो सीनो साहे बीहे थो। ए वक़्त जा देवता तूं उहे कोड़नि जा दाग़, गोलियुनि जा सुराख़, सिगरेटनि जा दाग़ ऐं लोही सीखनि जा ॾंभ बरक़रार रखजांइ जीअं उन्हनि जे ज़रिए असां नई सिंध जे शफ़क़ में लालाण ऐं उभरंदड़ सिज जे रासियुनि में गुलाबी रंग भरे सघूं ऐं ऊंदा हिन रातियुनि में चांडाणा ऐं मांडाणा आबाद करे सघूं। ए वक़्त जा देवता तूं उन्हनि माइरनि जे हंजनि खे सलामत रखजांइ। उहे असांजा काबा ऐं सजदा गाहूं आहिनि जिन में ईंदड़ सिंध जा अरड़ा कलम सजदा कंदा ही उहे गोद आहिनि जिन पंहिंजा निढड़ा ईसा कढे सिंध जी साख सलामत रखी आहे। वियतनामी शाइरनि उन्हनि सिपाहियुनि जे खीसनि जी सलामती ऐं दुआ घुरी हुई जिन में वियतनामी शाइरी पियल हुई त जीअं उन शाइरी जी सलामती ज़रिए हू मुस्तक़बिल जे इंसान खे सलामत ॾिसी सघे। पर पंहिंजे मुल्क में कंहिं वॾे शाइर जो शहर 10 रुपयनि में हाकिमनि वटि विकामे थो, उते आऊं उन्हनि कलमनि जी सलामती जी दुआ नथो घुरां पर आऊं उन्हनि हंजनि जी सलामती जी दुआ घुरां थो जिन मां ख़लीफ़े नबी बख़्श जे केॾारे जा जीअरा जाॻंदा बैत जनम वठी निकिरनि था। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे क़ाइम अली सियाल दादू मां, जंहिंजो उनवान आहे पाकिस्तान पोस्ट सर्विस जे इज़ाफ़ी अघनि जो नोटिस वठो। पाकिस्तान पोस्ट खाते पारां लिफ़ाफ़े, रजिस्ट्री, टिकलियुनि ऐं पोस्टल मनी ऑर्डर जा अघ वधाए ॿीणा करे छॾिया आहिनि। अघनि में एतिरे सतह ताईं इज़ाफ़े सबबि बेरोज़गार नौजवाननि में मायूसी फहिलियल आहे छाकाणि जो ख़ानगी कुरियर सर्विस तमामु मुहांगी आहे। हितां जा ग़रीब नौजवान नौकरियुनि तोड़े ॿियनि कम कारण लाइ पंहिंजा ज़रूरी काग़ज़ात पोस्ट जे सस्ती सर्विस वसीले मोकिलींदा आहिनि पर महांगाई जे ताज़े तूफ़ान सबबि पोस्ट खाते पारां बि बिना जवाज़ जे अघ वधाए छॾिया आहिनि। जेतोणीकि हुकूमत पारां गैस, बिजली ऐं पेट्रोल जा अघ आलमी मार्केट में वाध जो जवाज़ ॼाणाए इज़ाफ़ो कयो वियो आहे पर पोस्ट खाते जो आलमी मार्केट सां को तालुक़ु नाहे छाकाणि जो पेपर जो अघ बि साॻियो आहे। फ़ोटो स्टेट मशीन वारनि बि फ़ोटो स्टेट कापियुनि जा अघ न वधाया आहिनि ऐं नई वरी अख़बारनि जो अघु वधियो आहे। पाकिस्तान पोस्ट खाते पारां हथरादू नमूने अघु वधाइण बेरोज़गार नौजवाननि सां वॾी ज़्यादती आहे। मुंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत खे अपील आहे त पोस्ट खाते तरफ़ां लिफ़ाफ़े, रजिस्ट्री, टिकलियुनि ऐं पोस्टल मनी ऑर्डर जी बिना जवाज़ वधायल ॿीणनि अघनि जो नोटिस वठी पुराणा अघ बरक़रार रखिया वञनि। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था तारीख़ बाबति कुझु मालूमात। इहा मालूमात असां खईं आहे सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां। उनवान आहे सिंध जे तख़्तगाहनि जी तारीख़। रूपा माड़ी सूमरनि सिंध ते 350 विरिया हुकूमत कई। कच्छ जे ॾखण ऐं ओभर तरफ़ वारनि हिसनि जूं रियासतूं सिंध जे सरहदनि सां लाॻीतियूं हुयूं। सूमरा सियासी ऐं जंगी ताक़त में गुजरनि खां ॾाढा हुआ।
वघ कोट असल गुजरन जो हो, जेको सूमरन खाइन खसे पंहिंजी गादी जो हंध बणायो। उन लाइ गुजरन ऐं सूमरन में मुसलसल जंगियूं लॻियूं। जॾहिं गुजर सियासी या अस्करी तरह सूमरन सां पुॼी न सघिया त हुननि साणनि सॻाबंदी कई। ईअं भूंगर बादशाह लाॾणे गुजर जी धीअ रूपा सां 640 हिजरी 1242 ईस्वी में शादी कई। लाॾणो गुजर उन वक़्तु कोसर ऐं रेण ते राज कंदो हो। सूमरन जे एकी हाकिमनि मां भूंगर सानी 14हों हाकिम हो, जेको 638 हिजरी 1240 ईस्वी में तख़्त ते वेठो। ऐं हीउ ज़मानो सूमरन जे उरूज जो ज़मानो हो। सुल्तान भूंगर रूपा सां शादी खां पोइ हुकूमत जो तख़्तगाह वघ कोट मां खणी 16 मैल उत्तर ओलह में रूपा माड़ी शहर ॿधायो, उते तख़्तगाह बणायो। हीअ वघ कोट खां पोइ ॿियो नंबर तख़्तगाह हो। हिन शहर में बादशाही महला जा दरवाज़ा चांदी जा ठहियल हुआ। इन करे बि चवनि था त शहर जो नालो रूपा माड़ी पियो। शहर जे भरिसां रूपावाह बि वहंदो हो, जेको रीण दरियाह मां निकितल हो। भूंगर बादशाह रूपा माड़ी खे तरक़ी वठाइण लाइ मुख़्तलिफ़ हंधा हुनरमंद पोहरियत कारीगर ऐं ताजर आणे हिते आबाद कराया। हिन वाह ऐं कड़िया खणाया मुल्क ख़ुशहाल ऐं आबाद हो। भूंगर 678 हिजरी 1279 ईस्वी में वफ़ात कई ऐं संस राज जी यक राय फ़ैसिले सां दोदे पुट भूंगर खे तख़्त ते विहारियो वियो। हुन पंहिंजे दौर में रूपा माड़ी शहर खे ठाहियो, सिंगारियो ऐं तरक़ी ॾियारी। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच लिखे थो त दोदे जो रूपा जे शहर ते राज हो, उनखे आबाद कयाई ऐं उते राज रहायाई। हिन दरबार क़ाइमु कई, बाग़ बणाया, शहर आबाद कराया। संस शाही बाग़ जो नालो लखी बाग़ हो। संस दरबार या हवेली वारो कोट बालंग कोट सॾिबो हो। हुन जा पंहिंजा वज़ीर मशीर ऐं सलाहकार हुआ। वज़ीरनि ऐं मशीरनि जो रूपा में वॾियूं जायूं ऐं बंगला हुआ। रूपा जे ज़वाल में सिंध जी खाना जंगी ऐं घरू साज़िश जो वॾो दख़ल आहे। दोदे सुमरे जे भाउ चनेसर, जेको रूपा राणी मां हो, उन जी अलाउद्दीन खे सिंध ते चाढ़े अचण सां उहा तबाही थी। दोदे मरण घड़ी ताईं मर्दानगी सां रूपा माड़ी जी हिफ़ाज़त कई। अॼु बि रूपा माड़ी अॻियां दोदे जी क़बर आहे ऐं उन जे भर में शेख दाऊद जी क़बर आहे, जेको रूपा माड़ी जे शहीदनि मां हिकु आहे। सामोई या समानगर सिंध जी ॾेही तारीख़ में समन जे दौर खे वॾी अहमियत हासिलु आहे। सूमरन जे आख़िरी दौर में समा सरदार ऐं जागीरदार पंहिंजी ताक़त वधाइण लॻा। हुन जी ताक़त जी शुरूआति जाम उनड़ जी सरदारी सां शुरू थी। हिन सूमरन जे तख़्तगाह मुहम्मद तौर ते हमिलो करे उनखे तबाह करे समन जी हुकूमत जो पायो विधो ऐं अठठे वेझो मकलीअ जे उतरे भिक में नए तख़्तगाह जो बुनियादु विधो, जंहिंखे समानगर चयो वञे थो, जेको अॻिते हली सामोई जे नाले सां मशहूरु थियो। सामोई 1351 हिजरी खां 1461 1351 ईस्वी खां 1461 ईस्वी ताईं समन जे गादी जो हंधु रहियो। उन बाद जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम निदे सामोई खां तख़्तगाह खणी ठटे आंदो, पर सामोई जी अहमियत न घटी। सामोई जे हुक्मराननि सिंध खे जुदा जुदा परॻुणनि ऐं सूबनि में विरहायो ऐं उन्हनि ते धार धार हाकिम ऐं आला अमलदार मुक़ररु कया। उन ज़माने में जोण, बखर, सिबी, उमरकोट ऐं नसरपुर अहम सियासी ऐं फ़ौजी मर्कज़ हुआ। सामोई हिकु वसंदड़ गुतियल ऐं शाहूकार शहर हो। हितां जूं जायूं पकियल सिरनि जूं ठहियल हुयूं। सामोई जा हाकिम मज़हबी तौरु रवादार हुआ। संदन काबीना में हिंदू वज़ीर बि हुआ।
डॉक्टर ग़ुलाम अली आलाना लिखे थो त सामोई में समन जा मुक़बरा ऐं उन दौर जे दरवेशनि हाकिमनि जो ख़ानकाहूं हिंदू मुस्लिम गॾियल तहज़ीब जो मंज़र आहिनि। फ़न तइमीरात ते हिन गॾियल तहज़ीब जो घणो असरु थियो। सेवण सिंध जे तमामु आॻाटनि तारीख़ी शहरनि में हिकु आहे जेको अरोड़ खां बि घणो अॻु सिंध जो तख़्तगाह थी रहियो। सेवण मरकज़ी हुकूमत जो तख़्तगाह हो। जॾहिं सिकंदर मक़दूनी सिंध ते काह कई तॾहिं हितां जो राजा समोस या सामेस हो। माण्हुनि सां गॾिजी सिकंदर सां जुरत मंदाणो मुक़ाबिलो कयो, पर सिकंदर सेवण जे मज़बूत क़िले खे बारूद सां उॾाए सेवण खे पंहिंजे कब्ज़े में आंदो। हिंदू राज में सिंध 5 सूबनि में ब्राह्मणाबाद, सेविस्तान, इस्कलंद, मुल्तान ऐं अरोड़ में विरहायल हुई। सेविस्तान सॼे परॻणे या सूबे जो नालो हो ऐं उन जी गादी जो हंधि सेवण हो। सेवण सिंध जो हिकु धार सूबो हुअण करे हिते जुदा हुकूमत क़ाइमु हुई जेका वसी एराज़ी ऐं शहरनि ते मुश्तमिल हुई ऐं सेवण उन जी गादी जो हंधि हो। तारीख़दान मीर अली शेर कान्हे ठटवी सेवण खे सिंध जे 5वीं विलायत सॾियो आहे ऐं लिखे थो त सेवण सिंध जो क़दीमुल अयाम खां अलॻि तख़्तगाह रहियो आहे। अमरकोट ही वसंदी मिरपुर ख़ास खां 46 मील ओभर में उन जाइ ते आहे जितां वारी जूं भिटूं शुरू थियनि थियूं। हीउ शहर पंहिंजे क़िले सबबि मशहूरु आहे जेको परमार सोढे तमीर करायो हो। उन ते पोइ सूमरनि कब्ज़ो कयो। वरी 1226 ईस्वी में सोढनि जे हथ में रहियो। राजपूतनि हुमायूं खे हिते पनाह ॾिनी ऐं अकबर बादशाह जो जनमु हिते थियो। कलवड़नि जे दौर में अमरकोट मियां नूर मोहम्मद जे कब्ज़े हेठि हो, जंहिंखे कलवड़नि जोधपुर जे राजा खे विकियो। 1813 ईस्वी में मीरनि ही शहर वापसि वरितो। सिंध ते अंग्रेज़नि जी हुकूमत दौरान हिन शहर खे ज़िले हेडक्वार्टर जो दर्जो मिलियो। हिन वक़्त बि उहो ज़िलो आहे। अमरकोट शहर जी एराज़ी कंहिं दौर में 14-15 मीलनि में पखिड़ियल हुई। पुराणे अमरकोट जा आसार शिव जे मंदर खां वठी ॾियात 2 ताईं नज़र अचनि था। हिन शहर खे कॾहिं देहात, कॾहिं हमरोट, कॾहिं पद्मात, कॾहिं अमराणो ऐं कॾहिं अमरापुरी सॾियो वियो। हिन शहर खे उमर सुमरे जी निस्बत सां उमरकोट ब्रिटिश दौर खां सॾियो वियो, जेतोणीकि उमर सुमरे जो अमरकोट जे शहर ऐं क़िले सां को वास्तो न रहियो। तारीख़ जा क़दीम माख़ज़ तारीख़ फ़रिश्ता, आइने अकबरी, अकबरनामा, शाहजहां नामा ऐं ॿिया मुसनिफ़ उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हिन शहर जो नालो अमरकोट आहे। अमरकोट क़बल मसीह में बि आबाद हो। ॿुध धर्म जे दौर में ओज ते हो। हिन शहर जे भर में लांबी तलाह ऐं जोगराई तलाह जे कपनि ते महात्मा ॿध जे पोइलगनि चिला कढिया हुआ। हीउ शहर राजा विक्रमाजीत आबाद कयो ऐं उते हिकु क़िलो जोड़ायो। शिव जे मंदर वटि ब्राह्मण रहंदा हुआ। हिते भक्षुअनि जो बि ज़ोर हो। अमरकोट शहर अमरकोट जो क़िलो हिकु जेतिरा पुराणा आहिनि। 6वीं सदी जे आख़िरी ॾहाके में हिन शहर ते परमार राजाउनि जी हुकूमत हुई। उन्हनि राजाउनि जी हुकूमत 11वीं सदी ईस्वी में हाकिम हमीर सूमरे ख़तमु कई। प्रोग्राम में असां अव्हां लाइ पेश कया तारीख़ जा वर्क। इहा मालूमात असां खई हुई सिंधियाना इनसाइक्लोपीडिया मां। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था शाइरी जंहिंमें इनकलाब जा गस्बे आहिनि त वरी समाज जे मसइलनि जी निशानदही बि आहे। अॼु जा शाइर जी शाइरी पेश करे रहिया आहियूं। उहो शाइर आहे सिंध जो नामियारो शाइर डॉक्टर आकाश अंसारी। संदसि नज़म जो उनवान आहे त शल इन्ही खां अॻे। देस पंहिंजे मां धारिया थी धिकजी वञूं,
देस पंहिंजे मां धारिया थे धिकजी वञूं, पंहिंजे मिटी जी ख़ुशबू लाइ सिकजी वञूं, या फ़लस्तीनियुनि जी फुरजी वञूं, शल इन्ही खां अॻे काश विढ़ंदे मरूं। पंहिंजे ॾाॾाणे क़बरनि मथां हथु खणूं, पंहिंजे वॾड़नि जे हॾड़नि मथां हथु खणूं, या भिटाई जे सॾड़नि मथां हथु खणूं, पंहिंजे तारीख़ जे मुंहं ते कारह मलियूं, शल इन्ही खां अॻे काश विढ़ंदे मरूं। कीअं कारूंझर ऐं काछे मथां हथु खणूं, कीअं कींझर कराची मथां हथु खणूं, पंहिंजे नूरी तमाची मथां हथु खणूं, ऐं वॾेरनि जियां सिंध विकिणी छॾियूं, शल इन्ही खां अॻे काश विढ़ंदे मरूं। पंहिंजा ईंदड़ नसल दरबदर थी रुलनि ज़िलतनि साण कैंपनि में पलबा रहनि, पंहिंजे वॾड़नि ते लानत मलामत विझनि, मारी जे वतन जा मयारी थियूं, शल इन्ही खां अॻे काश विढ़ंदे मरूं। मञूं था असां जूं ज़ुबानूं बि पाड़ां पटाए सघो था, मञूं था असां जूं ज़ुबानूं बि पाड़ां पटाए सघो था, असांजा सभई दर्द वरलाप सुॾका गुफ़्ता ऐं ॻाल्हियूं रखी वात ते हथ दॿाए सघो था, मञूं था ओ मारी कारूंझर मथां जे कई कुणक कूंजनि, उन्ही जा पड़ाॾा ऐं कुणकाट कूकूं रुगो थर जे सहरा में थोरो बि गूंजनि, हा मञूं था बछी बाज़ बहरी उन्हनि जो बि पख पटाए सघो था, मगर मुंहिंजा साईं भला तिन जे गूंजनि खे घाए सघो था, लॻायो भले जे पड़ाॾनि ते पहिरा लॻाए सघो था। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि सुकल ॿेर जी टारी वांगुरु ज़हन ऐं रूह जे रेशम सां विछड़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसाण विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि कंहिं ॾाह जे जोड़े में रचियल सदा मलूक शोख शर्मीले खुमार गाॾे ख़ुशबू वांगुरु चो तरफ़ मन टिड़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसां विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियमि, तुंहिंजी हर यादि कैंसर जे वार्ड में लादवा मरीज़ जा दिलासड़नि जी दवाउनि जे धुतारियल दिलड़ी पंहिंजे वेझनि सां विढ़ी पई आहे, मुंहिंजी दिलि मूंसां विढ़ी पई आहे। जॾहिं बि तोखे विसारणु चाहियां, अड़े दिलि एॾी बि पागल रुगो नाहे तुंहिंजे वफ़ाउनि जफ़ाउनि जे मातम कदनि में ही महशर मतल, ॾिसी छो नथी सारो साणे सदियनि खां आहे सुतल, कसाबनि खां सारे कुड़म जे कननि में कपहा पियल, अच उन्हनि ॾे हलूं जिन जो नाहे कॾहिं ॾूर छलड़ो जमालो हमरचो ॿुधल, जिन जा सभु घेटड़ा घिंडड़ियुनि लाइ सिकियल, अच उन्हनि ॾे हलूं जिन जो नाहे कॾहिं चेट जे चंड जो गीत पहिरियों चयल, जिन जा सभु खेट ऐं चेट विकिजी वियल, अच उन्हनि ॾे हलूं जिन जे पखड़नि पयनि ते वथाणनि वेहनि ते धुरिया ऐं दुधड़ धूड़ आहे ॼमियल, पंहिंजे तारीख़ खां पिणु ओन्हा ढकियल, जिन जे लाड़नि लयनि ते ऐं खबड़नि खुहनि ते धारियुनि उठनि जा सवें धण पलियल, जिन ते नाहे बहारनि जो पाछो पयल, हल उन्हनि ॾे बि हल जेके पंहिंजे ई धरती ते धारियां थियल, ज़मीरनि ते पिणु जिन जे धाड़ा लॻल रुगो बहशत जे आसरनि ते पलियल, अड़े दिलि उन्हनि ॾे बि हल जिन जे नेणनि में नाहे को सपनो सजल, जिन लाइ मेघा जी रत खे मन आ थियल, जिन जा सभु भाग काहू जियां उजड़ियल, जिन जो हर माग ऋण कच्छ जो सहरा ततल, हल उन्हनि ॾे बि हल जिन जे नेणनि जी मकली में मदफून में रुगो चंद आसन जा लाशा ढकियल, जिन ते दर्दनि ऐं सूरनि जा किताब लिखियल, अच उन्हनि ॾे हल जिन जा चुपसाण चपड़ा बि आहिनि सिबियल, जिन जे वातनि मथे माठ मोहरूं लॻल, जिन जा सभु काफ़िला रहनुमा जे फुरियल रहबरनि जा लुटियल, जिन लाइ मंज़िलूं माम बणिजी वयल, अड़े दिलि उन्हनि ॾे बि हल वक़्तु वेरी हथां जिन जा चहिरा चमाटनि सां आहिनि चिथियल, जिन ते आहिनि अञा सूंह सच जी शहादत जा मंज़र चिटियल, अड़े दिलि एॾी बि पागल ॾिसी छो नथी लोक सारो अथई विख ते वढियल,
को आ कुर्बन कुठो को आ काती कुठल रुगो नाहे तुंहिंजे वफ़ाउनि जफ़ाउनि जे मातम कदन में ही मैशर मतल। डॉक्टर आकाश अंसारी जी ख़ूबसूरत शाइरी सां प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन